अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान अमनानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV अमनानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते मां अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां 49 मिस्टेकूं ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे अॼु हिकिड़ो ॿियो वीडियो मां इन्हनि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्त मिलंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 50, किस्त नंबर 17। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन ॿिन्ही छोकिरियुनि ते गौर कयो त हीअ ॿई छोकिरियूं हिन वक़्तु गॾु बीठियूं आहिनि। दोस्तों हिकु दफ़ो तव्हां ॿीहर ॾिसो त हीअ ॿई छोकिरियूं हिन वक़्तु हिन सीन में गॾु बीठियूं आहिनि, बिल्कुलु बराबरि बीठियूं आहिनि। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 2 सेकंडनि खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे तव्हां ॾिसो ॿी छोकिरी हितां ग़ाइबु थी वई आहे। हिते हाणे सिर्फ़ु हिकिड़ी छोकिरी बीठल आहे। दोस्तों 2 सेकंड पहिरियां हिते 2 छोकिरियूं बीठल हुयूं ऐं 2 सेकंड बाद उते सिर्फ़ु हिकिड़ी छोकिरी बीठल आहे ऐं उन जे पासे मां हितां ॿी छोकिरी ग़ाइबु थी वई। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। मिस्टेक नंबर 51, किस्त नंबर 19। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन छोकिरीअ ते गौर कयो जेका लठ हथ में खणियो बीठी आहे ऐं जेके इहे धक छोकिरी हिननि पंहिंजनि भाउरनि खे हणे पई तव्हां ॾिसो इहे सिर्फ़ु लठियूं इन्हनि जे पुठियुनि ते रखे पई, हिनखे हणणी कोन पई। हीअ ॾिसो दोस्तों इहा हिकु वॾी मिस्टेक आहे। दोस्तों जंहिं वक़्तु छोकिरी हिनखे लठियूं हणी रही आहे दोस्तों इन सीन में जेकॾहिं एडिटर हिन सीन जी स्पीड खे वधाए छॾे हा त इहे लठियूं रियल लॻनि हा, पर दोस्तों हाणे लठियूं बिल्कुलु फेक थियूं लॻनि। हीअ ॾिसो इहे छोकिरी सभिनि खे लठियूं पुठीअ ते रखे पई त इन सां हिकु वॾी मिस्टेक ठही वई आहे। दोस्तों इहा मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। मिस्टेक नंबर 52, किस्त नंबर 19। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन छोकिरीअ ते गौर कयो त हीअ छोकिरी हिन वक़्तु हिन औरत जे अॻियां यानी हिन औरत जे राइट साइड में बीठल आहे। दोस्तों तव्हां हिकु दफ़ो ॿीहर ॾिसो त हीअ छोकिरी हिन वक़्तु हिन सीन में हिन औरत जे अॻियां यानी हिन औरत जे राइट साइड में बीठल आहे यानी साॼे पासे बीठल आहे। ऐं दोस्तों सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकंड खां पोइ जॾहिं हीअ सीन थो अचे यानी कैमरा परे जो व्यू थी वठे त तव्हां ॾिसो उहा साॻी छोकिरी हाणे हिन औरत जे खाॿे पासे बीठल आहे। दोस्तों पहिरियां साॼे पासे बीठल हुई 1 सेकंड पहिरियां ऐं दोस्तों हाणे वरी 1 सेकंड बाद खाॿे पासे बीठल आहे। सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हिकु ई सेकंड में हिन जॻह कीअं बदिलाई। दोस्तों इहा बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। अदा अदा मां त मज़ाक पे कयो, मां भला पंहिंजे ॿारनि खे रुआरे सघां थी। मालिक कंदो हिन घर में कॾहिं बि को दुख न ईंदो, हमेशा सुखन में रहंदासीं। दोस्तों हिन सीन में का बि मिस्टेक कोन्हे। हीअ सीन मूं तव्हांखे इन करे ॾेखारियो आहे त दोस्तों हेल ताईं मूं जेतिरा बि ड्रामा ॾिठा आहिनि उन्हनि सभिनी में अहिड़ो इमोशनल ऐं दर्द भरियो सीन कॾहिं बि कोन ॾिठो। दोस्तों हीअ सीन मूंखे तमामु घणो इमोशनल लॻो। दोस्तों तव्हांखे केतिरो इमोशनल लॻो, केतिरो दर्द भरियो लॻो मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों सच पुछो हीअ त हिकु ड्रामो आहे पर जंहिं वक़्तु हीअ सीन मूं ॾिठो मुंहिंजे बि अखियुनि में लुढ़क अची विया। दोस्तों हीअ सीन ॾिसण खां पोइ तव्हांजी कहिड़ी कैफ़ियत हुई मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो।
उमेद थो कयां त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा ऐं हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तो यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, ना कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तो उन खां अलावा इहो बि यादि रखिजो त हीउ वीडियो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयो वियो हो। उन खां अलावा जेके बि दोस्त मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उनखे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बैल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हांखे बर वक़्तु मिलंदा रहनि। दोस्तो अॼोके हिन वीडियो में मूं किस्त नंबर 18 ऐं किस्त नंबर 20 में का बि मिस्टेक कोन कढी आहे, छो जो इन ॿिन्ही किस्तनि में का बि मिस्टेक कोन हुई। इन करे हेल ताईं सिंध TV HD ड्रामा ते सिर्फ़ु 20 किस्तूं अपलोड थियूं आहिनि। 21 किस्त अॼु सांझी ईंदी, इन करे उहा उन में जेके मिस्टेकूं आहिनि उहे मां तव्हांखे ॿिए कंहिं दफ़े ज़रूरु ॾेखारींदुसि। पर दोस्तो हाणे असां वरी सिंध जा ई ड्रामे ते मिस्टेकनि जो वीडियो ठाहींदासीं। मतिलबु त सिंध जा ई ड्रामे में जेके मिस्टेकूं हूंदियूं उहे मां तव्हांखे ॾेखारींदुसि। त दोस्तो हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।